जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत गीता 6 अध्याय आत्म संयम योग। श्री भगवान चयो, हे अर्जुन, उहो योगी जेको कर्म फल इच्छा त्यागे कर्तव्य कर्म कंदो रहे थो उहो ई सन्यासी आहे। ऐं जेको न बाहि ॿारे थो न कम करे थो कमज़ोर आहे उहो न सन्यासी आहे न योगी आहे। हे अर्जुन, जंहिंखे सन्यासी चवनि था उन खे तूं योगी ॼाण, छो त जेको कामनाउनि जो त्याग नथो करे उहो योगी न आहे। जेको योग में सुठी स्थिति प्राप्त करणु चाहे थो उहो निष्काम कम करण सां उहा स्थिति हासिल करे सघे थो। जेको योग में मनचाही स्थिति प्राप्त करे चुको आहे उहो सभिनी कामनाउनि जो त्याग करे निष्काम कम करण सां उन स्थितिअ में रही सघे थो। ऐं जंहिं सांसारिक इच्छाउनि जो त्याग कयो आहे, सभिनी कामनाउनि जो त्याग कयो आहे, कर्म फल इच्छा रहित थी करे कम करे थो उहो ई योगी आहे। मन जी इच्छा शक्तिअ सां पंहिंजो उद्धार करणु खपे, पाण खे किराइणु न खपे, छो त मन ई दोस्त आहे ऐं दुश्मन बि मन ई आहे, ॿियो को न आहे। मन परम मित्र आहे उन्हीअ जो जंहिंजो मन पंहिंजे वस में आहे, पर जंहिंजो मन पंहिंजे वस में न आहे उन्हीअ जो मन ई परम शत्रु आहे। मन वस में करे जेको सर्दी गर्मी ख़ुशी गम मान अपमान में सम रहे थो उहो पंहिंजी भगवान जी भक्तिअ सां शांत ऐं स्थिर रहे थो। जेको मनुष्य स्थिर चित थी करे इंद्रियुनि खे वस में करे वठंदो आहे उहो परमात्मा जे ज्ञान सां परमात्मा खे प्राप्त करे संतुष्ट रहंदो आहे। अहिड़ो मनुष्य मिट्टी सोन पत्थर वग़ैरह सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झंदो आहे। अहिड़ो मनुष्य सभिनी जो भलो चाहण वारो हूंदो आहे। मित्रनि शत्रुअनि शुभ चिंतकनि ऐं ईर्ष्यालुनि खे सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झंदो आहे। पुण्य आत्माउनि ऐं पाप आत्माउनि में बि हिकु जहिड़ो भाव रखंदो आहे। अहिड़ो मनुष्य मन शरीर ऐं शयुनि ॾांहुं आकर्षित न थींदो आहे ऐं कहिड़ियुनि बि शयुनि जे संग्रह करण जी कोशिश न कंदो आहे। उहो परमात्मा जे ध्यान में हिकु ई भाव सां रहण वारो हूंदो आहे। योग अभ्यास जे लाइ एकांत भूमिअ में कुशागाह मृगशाला ऐं वस्त्र विछाए हिकिड़ो आसन ठाहिणु खपे, जेको न ॾाढो हेठि हुजे न ई मथे हुजणु खपे। उन्हीअ ते वेही करे मन ऐं इंद्रियुनि खे वस में करे योग क्रियाऊं जो अभ्यास करणु खपे। ध्यान में वेही मन खे शुद्ध करण जो प्रयास करणु खपे। शरीर ॻिची ऐं मथो हिकु ई सिधी रेखा में रखणु खपे। अखियुनि खे बिना मटकाए नक जी नोक ते टिकाए रखणु खपे। योग अभ्यास करण वक़्तु योगीअ खे हेॾां होॾां न ॾिसणु खपे। ब्रह्मचर्य व्रत में स्थित थी करे मन खे शांत रखणु खपे ऐं सभिनी खां ऊचो मूं खे ज़िंदगीअ में हासिल करण जो मक़सदु रखणु खपे। जेको इन्हीअ क़िस्म सां अभ्यास कंदो रहंदो आहे ऐं मन खे वस में करे परमात्मा परम स्वरूप में स्थिर करे सघियो आहे, उहो परम शांति हासिल करे योग में स्थित मनुष्य थींदो आहे। उहो सांसारिक बंधननि खां मुक्त थी मुंहिंजे परम धाम खे प्राप्त कंदो आहे। जेके वधीक खाईंदा आहिनि या घटि खाईंदा आहिनि, वधीक सुम्हंदा आहिनि या घटि सुम्हंदा आहिनि, उहे कॾहिं बि योग में सफलता हासिल न करे सघंदा आहिनि। खाधो निंड काम ऐं मनोरंजन जूं आदतूं जंहिंजे अख़्तियार में आहिनि उहो सभिनी दुखनि खे
योग अभ्यास सां घटि करे सघे थो। जॾहिं योगी अभ्यास सां मन जे क्रियाउनि खे वस में करे वठे थो, हू सांसारिक इच्छाउनि खां मुक्त थी वञे थो ऐं उन्हीअ वक़्तु पूर्ण रूप सां योग में स्थित योगी चवाए थो। जीअं हिकु हवा रहित स्थान में ॾीए जी लाट स्थिर रहंदी आहे, तीअं ई योगीअ जो अनुशासित मन पाण ते ध्यान में ई स्थिर रहंदो आहे। योगीअ जो मन योग अभ्यास सां भौतिक चीज़ुनि खां मथे उथी वेंदो आहे ऐं हुन जो मन आत्मा खे ॾिसी अंदरूनी आनंद जो अनुभव कंदो आहे। हू शुद्ध चेतना सां परम आनंद मिलियल खे शरीर खां अलॻि ॾिसंदो आहे ऐं उन्हीअ अवस्था में स्थित योगी कॾहिं बि विचलित न थींदो आहे। उन्हीअ प्राप्तीअ खां पोइ हू कुझु बि हासिल करण जो वीचार न कंदो आहे ऐं ईअं स्थित थियण ते हू वॾियुनि वॾियुनि आपदाउनि खे बर्दाश्त करे सघंदो आहे। इन्हीअ करे मनुष्य खे दृढ़ विश्वास सां योग अभ्यास करणु खपे। सांसारिक दुखनि खां विचलित न थी करे योग में ई रही करे कर्म करणु खपे। मन द्वारा उत्पन्न सभिनी सांसारिक इच्छाउनि खे त्यागे करे मन खे वस में करे सभिनी पासनि खां इंद्रियुनि खे वस में करणु खपे ऐं धीरे धीरे विश्वास सां अभ्यास सां मन खे परमात्मा में लॻाए परमात्मा जो चिंतन करे ऐं मन खे शयुनि जे चिंतन में न लॻाए। जॾहिं मन पंहिंजे अस्थिर प्रकृतिअ जे कारण भटकंदो आहे, तॾहिं निश्चित रूप सां वापसि खणी ईश्वर में लॻाइणु खपे। जंहिं योगीअ जो मन परम शांत आहे, पाप रहित आहे ऐं उन्हीअ जो रजो गुण शांत आहे, उहो पाप कर्मनि खां मुक्त थी उन्हीअ जो मन परम आनंद प्राप्त कंदो आहे। अहिड़ो योगी निरंतर योग अभ्यास सां पापनि खां मुक्त थी वेंदो आहे ऐं परमात्मा जी प्राप्ति रूप अनंत आनंद जो अनुभव कंदो आहे, जेको सभिनी प्राणियुनि खे मुंहुं में ऐं सभिनी प्राणियुनि में मूंखे ॾिसंदो आहे। उन्हीअ लाइ मां अदृश्य न आहियां, न ई हू मुंहिंजे लाइ अदृश्य आहे। जेको योग में स्थित प्राणियुनि में मूंखे ॾिसंदो आहे, भक्ति भाव सां मुंहिंजो ई सिमरन कंदो रहंदो आहे, अहिड़ो योगी हर क़िस्म सां हमेशह मूं में ई स्थित रहंदो आहे। योग में स्थित जेको सभिनी प्राणियुनि खे पंहिंजे समान ॾिसंदो आहे ऐं सभिनी प्राणियुनि जा सुख ऐं दुख समान रूप में ॾिसंदो आहे, अहिड़ो योग में स्थित मनुष्य परम पूर्ण योगी चवाईंदो आहे। अर्जुन चयो, हे श्री कृष्ण, तव्हां ई क़ाबिल आहियो मुंहिंजे हिन संशय दूर करण जे ऐं तव्हां खां सवाइ ॿियो को हिन संशय खे दूर करण जे लाइ संसार में मिलणु असंभव आहे। श्री भॻवान चयो, हे पार्थ, असफल योगीअ जो न त हिन जन्म में न ईंदड़ में विनाश थींदो आहे। परम कल्याणकारी कर्म करण वारो कॾहिं बि दुर्गतिअ खे प्राप्त न थींदो आहे। योग में असफल मनुष्य स्वर्ग वग़ैरह उत्तम लोकनि में निवास कंदो आहे ऐं उते सालनि जे निवास खां पोइ पवित्र खुशहाल परिवार में जनम वठंदो आहे या स्थिर बुद्धि विद्वान योगियुनि जे परिवार में जनम वठंदो आहे, पर अहिड़ो जनम हिन संसार में तमामु दुर्लभ थींदो आहे। हे कुरुनंदन, अहिड़े जनम सां हू पूर्व जन्मनि जे योग संस्कारनि खे वरी प्राप्त कंदो आहे ऐं परम सिद्धि परमात्मा जी प्राप्तीअ जे लाइ इन्हनि संस्कारनि सां वरी जतन कंदो आहे। हू पुठियनि जीवन जी दिव्य चेतना जे आधार ते हलंदो आहे ऐं पंहिंजो पाण ई योग ॾांहुं
आकर्षित थी वेंदो आहे। अहिड़ो योगी जिज्ञासुअ वांगुरु योग अभ्यास कंदो रहंदो आहे ऐं शास्त्रनि विधीअ सां मथे उथी योग में स्थित थी वेंदो आहे ऐं हू अनेक जन्मनि जे संस्कारनि जे बल ते अभ्यास कंदो आहे। अहिड़ो योगी हिन जन्म में शुद्ध थी संपूर्ण पापनि खां मुक्त थी वेंदो आहे ऐं पूर्ण सिद्धि प्राप्त करे परम गतिअ खे प्राप्त थींदो आहे। तपस्वियुनि खां श्रेष्ठ, ज्ञानियुनि खां बि श्रेष्ठ योगी मञियो वेंदो आहे। तूं योगी ठहो, छो त योगी सकाम करण वारनि खां बि श्रेष्ठ आहे। जेको सभिनी योगियुनि में श्रद्धावान योगी मूंखे अंतर आत्मा सां यादि कंदो आहे, अहिड़ो योगी सभिनी योगियुनि में मूं पारां परम योगी मञियो वेंदो आहे। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद भगवत गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि श्री कृष्ण अर्जुन संवाद जो आत्म संयम योग नाले वारो 6 अध्याय पूरो थियो।